बंद कयो कोट बंगलो शहर सां ज़ुल्म बंद कयो। कोट बंगलो शहर जी हर घिटी में गंदगी जा ढेर लगल। वार्ड नंबर 6 जे कामयाब काउंसलर एहसानुल्ला ख़ासकेली खे शहरी बददुआऊं ॾींदा रहिया। शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अफ़सोस सां चवणो थो पवे त चूंडियल काउंसलर पीपल्स पार्टी जो सरगर्म अॻवान एहसानुल्ला ख़ासकेली जी घिटी आहे। उन घिटी में 15 ॾींहंनि जो गंदो नालियुनि जो पाणी बीहण करे घरनि में दाख़िल थी वियो आहे। उन्हनि वधीक चयो त अफ़सोस जो चूंडियल काउंसलर एहसान ख़ासकेली खे शहरियुनि मथां रहम त कोन आयो। केतिरा ई भेरा शिकायतूं करण बावजूदु काउंसलर एहसान ख़ासकेली ख़ामोश आहे। संदन ख़ामोशी असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। असांखे सूरनि में छॾे पाण घर खे ताला हणी पंहिंजी फैमिली समेत हलियो वियो आहे। ख़ुदा असां मथां रहम खाई असांजी घिटी ऐं घरनि में बीठल नालियुनि जो गंदो पाणी गडराए ॾिनो वञे। ओ ला साईं हिनखे मुश्किल को बचाया असांखे। बरसातूं भी कोन बंगले दा ज़ुल्म बंद कयो। 15 ॾींहं हीअ घिटी असांजी पाणी में भरी पई आहे। 15 ॾींहंनि खां वठी असां पाण तकलीफ़ में आहियूं। असांजो ॿार बच्चो न लंघी थो सघे, न को मदरसे थो वञी सघे, न को निमाज़ थो वञी सघे। कुराड़ा जेके वीचारा लठुनि ते था हलनि उहे अंदरि घरनि में बंदि थी विया आहिनि। 4 चकर वीडियो मां पीपल्स पार्टी जे अॻवाननि ॾे बि मोकिलियूं आहिनि, मीर साहिबान ॾे बि मोकिलियूं आहिनि, पर कंहिं बि असांजी वार न आहे कई। पर असांखे ख़ुदा इंसाफ़ कयो वञे। असांजे जेकॾहिं गुनाह को थियो आहे त असांखे ॿुधायो त असां पंहिंजा टपड़ खणी हलिया वञूं। हे भितुनि जो ज़ुल्म ॾिसो था, घरनि में अंदरि पाणी बीठो आहे, असांजे बोटी खाननि में अंदरि पाणी बीठो आहे। असां खाऊं त खाऊं छा? ख़ुदा खे मञो, जेकॾहिं कंहिंमें गैरत आहे त असांजी अची वार कयो, वॾी महिरबानी थींदी। जेकॾहिं न आहे त पोइ असांखे छॾियो त असां वारनि सां ॻाल्हायूं था, कम वारनि सां, त हुननि जो चवणु आहे असांखे 2 महीननि खां पघारूं नथियूं मिलनि, त असांजा बच्चा बुखुनि ते आहिनि, त असां कहिड़ो कमु कयूं? घिटियुनि जो कहिड़ियूं सफ़ाइयूं कयूं, कहिड़ियूं नालियूं कढूं? जेकॾहिं उहे बि असांखे ईअं था चवनि त असां केॾे वञूं, कंहिंजो दरवाज़ो खड़कायूं? वोट ॾियूं था, पाणी किने गुहनि में घुमूं था, असांजा बच्चा अंदरि आहिनि। बच्चा चई बिठाऊं पोइ इन ॻाल्हि जो एक्शन खणे ई नथो। एहसान ख़ासकेली आहे, काउंसलर आहे, असांजे घर आहे।